अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हां ॾिसी रहिया आहियो मां कंदकोट खां शिकारपुर आयुसि ऐं उस्ताद पप्पू परदेसी ॾे। हे मानी ॾिसो था, हे उस्ताद घुरायो आहे ऐं फनी वीडियो बि भरियोसीं ऐं जल्द तव्हां ॾे फनी वीडियो बि इंशाल्लाह ईंदो उस्ताद पप्पू परदेसी सां गॾु। ऐं मूंसां गॾु पप्पू परदेसी आहे। हाणे तव्हां मूंखां कुझु पुछंदा। हे आहे इम्तियाज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु असां वेठा आहियूं पप्पू परदेसी शिकारपुर में। ॾाढी इंजॉय कईसीं, ॾाढी वीडियो ठातल। अॼु पप्पू परदेसी तरफ़ां मानी खाधी थे माशाल्लाह, ॾाढी इंजॉय करे पप्पू परदेसी वॾी महिरबानी जेको असांखे टाइम ॾेई वीडियो भरियोसीं माशाल्लाह। वधीक पप्पू परदेसी पाण वेठो तव्हां पुछी सघोसि था। दोस्तों ॾाढी इंजॉय कईसीं, ॾाढो मज़ो अची वियो। मंझंदि जो टाइम आहे, संगत बि अची वई। मांझा जे लाइ मानी जेको हाल हाज़ुर हुयो माशाल्लाह। मच्छी बि आहे ऐं साईं दाल फ्राई बि आहे, कोरमो बि आहे, चपातियूं नान बि आहिनि। असां सां गॾु असांजो प्यारो दोस्त इरफान बि आहे ऐं असां ॾाढी इंजॉय करे रहिया आहियूं। ॾाढो मज़ो थो अचे ऐं उमेदु आहे त असांजूं वीडियो जेके भाऊ पंहिंजे चैनल ते रखंदो आहे, खलीक अहमद जे चैनल, कहिड़ो चैनल आहे? खलीक ऑफिशियल। भाऊ वारनि जो चैनल आहे खलीक ऑफिशियल। सो महिरबानी करे तव्हां भाऊ जन जे चैनल खे सपोर्ट कयो, सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो, पंहिंजे दोस्तनि खे शेयर कयो। जीअं तव्हां असांखे प्यार ॾींदा आहियो, असांजी इज़त कंदा आहियो, असांजी वीडियो खे मान ॾींदा आहियो, असांजी वीडियो खे ॾिसंदा आहियो। दोस्तों तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां पुरज़ोर अपील आहे त अदा जे चैनल खे सब्सक्राइब कयो, दोस्तनि खे पंहिंजी वीडियो शेयर कयो, लाइक कयो। तव्हांजा लख थोरा, वॾी महिरबानी।